नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे ज़िले जे ॻोठ सौमार हालो जो प्राइमरी स्कूल उमर हालो ज़बूहाल जो शिकार स्कूल जी छत जा चापड़ किरण सभु 3 ॿारड़ा ज़ख़्मी थियण जा इतला। स्कूल जा ॿारड़ा मस्जिद लॻ लैट्रिन भरिसां वण हेठियां पढ़ाई हासिल करण ते मजबूर। मीडिया टीम स्कूल पहुचण ते स्कूल जो स्टाफ ॻोठाणनि ऐं शागिर्दनि ॿारनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। इन मौक़े ते स्कूल जे टीचर फरहान अली, स्कूल चेयरमैन मोहम्मद यूसुफ हालो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां हिन वक़्तु ठठे जे शहर गुलमंडा ॻोठ मोहम्मद सौमार हालो में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद उमर हालो में मौजूदु आहियूं ऐं हिन स्कूल जी हालत तमामु ख़राबु आहे ऐं नंढड़ा नंढड़ा बच्चा हिन स्कूल में ॻोठाणा तइलीम वठनि पिया। तइलीम वठंदड़ ॿारनि में लॻभॻि 100 जे अंदरि आहिनि मौजूदु आहिनि ऐं उहो बि असां मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था। पर हिन वक़्तु असां सां गॾु स्कूल जो टीचर फरहान साहब ऐं हिन स्कूल जो चेयरमैन मोहम्मद यूसुफ हालो ऐं ॿिया ॻोठाणा बि मौजूदु आहिनि। असां सभ खां पहिरीं हिन स्कूल जे टीचर शक़ार खां पुछंदासीं त उहो असांखे ॿारनि खे जो तव्हां हाल ॾिसो पिया, सियारो हुजे गर्मी हुजे, हर ॻाल्हि में अचनि तकलीफ़, इलाही बीमार थियनि था वीचारा। माइट अचनि था, चवंदा सर छा करियूं। हाणे चऊं था यार असां एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि, हर जॻह ते ॾिनियूं आहिनि, कंहिं जॻह ते असांजो मसइलो हल नथो थिए। हाणे मजबूरनि वीचारनि प्रेस वारनि सां अची ॻाल्हायो, चवनि था यार कंहिं न कंहिं ज़रिए असांजो मसइलो हल कयो वञे। पासे में तव्हां ॾिसो वॉशरूम आहिनि, हाणे अचनि था माण्हू पेशाब जे लाइ अचनि था, ठीकु आहे। हाणे नियाणियूं वेठियूं आहिनि, इहा शइ बिल्कुलु बि असांखे मुनासिबु नथी लॻे ऐं ॻोठ वारनि खे बि नथी लॻे। तव्हां पाण ॾिसो एॾी वॾी इनवॉल्वमेंट आहे, असां पहिरीं ॻाल्हि स्पेस बि एतिरो आहे कोन। हाणे हिन स्पेस में हिकिड़ो त कोरोना वायरस जे करे जेको आहे असां माना नथा करे सघूं। ॿियो छा आहे त हाणे ॿार बुलाई हाणे केतिरनि खे माण्हू विहारींदो, तालीम डिस्टर्ब थी हिननि जी। महिरबानी करे असां स्कूल ठाराए ॾिनो वञे त असांजो ॿार जेके आहिनि सुठे नमूने पढ़ाई करे सघनि। सिर्फ़ु एतिरो ई चऊं था, बाक़ी SMC वग़ैरह असांखे नथी करे, असांखे सिर्फ़ु स्कूल मेंटेन कराए ॾियो बसि। इहा हालत आहे, असां शिकायतूं कयूं पर माना केरु स्कूल विज़िट करण लाइ बि नथो अचे। महिरबानी करे असांखे माना स्कूल ॾिनो वञे ऐं ॿियो बि कमिरो ॾिनो वञे वधाए करे त असांजा बच्चा सुकून सां पढ़ी सघनि। अच्छा, हिन बारे में तव्हां ॿिए हंधि किथे एप्लीकेशनूं वग़ैरह ॾिनियूं? असां ऑफिसुनि में ॾिनियूं आहिनि, एजुकेशन ऑफिस, DC ऑफिस, मकली ऑफिस, पर केरु अञा ताईं विज़िट करण न आयो आहे 2 साल खां वठी। कहिड़ी स्कूल खपे? नहीं खपे। ऐं हुन में ॿियो छा खपे तव्हांखे? स्कूल नहीं खपे पुराणी? हिननि ॿारनि जा तव्हां न्यूज़ ॿुधा, हिननि जो चवणु आहे त असां गर्मी में पढ़ी नथा सघूं। इहो हिकिड़ो ई वणु आहे असांजे ॻोठ में। इहो त शाबस इन टीचर फरहान खुश्क खे हुजे जेको हिन ॿारनि सां गॾु हिन कॉलेज में पाण बि हिते हर वक़्तु मौजूदु हूंदो आहे। ऐं ॻोठाणनि जा अहवाल तव्हां ॿुधा। कैमरामैन सां गॾु इक़बाल अहमद शेख, अवामी न्यूज़ ठठे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।